खाधो पंहिंजे मख़सूस वक़्त ते ई खाइणु घुरिजे, इहा त हर डॉक्टर, हकीम तोड़े दानाउ माण्हू हिदायत कंदो रहंदो आहे। इन सां गॾु मज़हबी हवाले सां बि वक़्त ते खाधो खाइण जी वॾी ताईद थियल आहे, जंहिंखे इंसान जी सिहत लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद सम्झियो वञे थो। तंहिं बावजूद बि देर सां खाधो खाइण खे हिन वक़्त ताईं एतिरो ख़तरनाक करार न ॾिनो वियो हो जेतिरो माहिरनि जी कयल नई तहक़ीक़ में साबित थियो आहे। ख़ासि करे राति जे वक़्तु देर सां खाधो खाइण जा केतिरा ई सबब थी सघनि था, पर अॼुकल्ह जी तिर्ज़े ज़िंदगीअ खे ॾिसिजे त राति जो देर सां खाइण पीअण आम रवाज बणिजी चुको आहे। जेकॾहिं तव्हां बि अहिड़ी ई आदत में मुब्तला आहियो त उन खां पासो कयो, छो त इहा आदत तव्हांखे मौत जे मुंहं में विझी सघे थी। सिहत जे माहिरनि हिकु वॾी तहक़ीक़ खां पोइ चयो आहे त राति जो 9 वॻे खां पोइ खाधो खाइण जी आदत फालिज जा ख़तरा वधाए छॾींदी आहे। तहक़ीक़ जे लाइ 1 लख खां मथे माण्हुनि जे फूड प्लान जो लगातार 1 हफ़्ते ताईं जाइज़ो वरितो वियो, जंहिंमें 3 हिसे जेतिरा माण्हू राति जो 8 वॻे खां अॻु में ई खाधो खाई छॾींदा, जॾहिं त ओतिरा ई माण्हू वरी 9 वॻे खां पोइ खाधो खाईंदा हुआ, जॾहिं त घणे अंग में माण्हू 8 खां 9 वॻे जे विच में ई खाधो खाइण जा आदी हुआ। तहक़ीक़ खां पोइ ॾिठो वियो त उहे माण्हू जेके राति जो 9 वॻे खां पोइ खाधो खाई रहिया हुआ, उन्हनि में खाधो साजुर खाईंदड़नि जी भेट में फालिज जा ख़तरा 28% वधीक हुआ। माहिरनि चयो त इंसान जी इर्तिकाई जल्दी खाधो खाइण जे करे थी आहे, जॾहिं त देर सां खाइण जे करे खाधो सही नमूने हज़म नाहे थींदो। इन सां गॾु रत में मिठाण बि वधंदो आहे ऐं हाई ब्लड प्रेशर जा मसइला आम थी वेंदा आहिनि। तहक़ीक़ कंदड़ माहिरनि ॿुधायो त जन मज़हबनि में खाधो जल्दी खाइण जो चयो वियो आहे। तहक़ीक़ खां पोइ ख़बर पई आहे त उन हिदायत जो वाकई को मंतक हो ऐं इहो माण्हूअ जे लाइ ई फ़ाइदेमंद आहे। हिननि इहो बि चयो त अॼुकल्ह जो मुआशिरो हफ़्ते में 24 ई कलाक कमु कंदड़ बणिजी चुको आहे ऐं केतिरा ई माण्हू मसरूफ़ियत जो जवाज़ ॼाणाए देर सां खाधो खाइण जा आदी थी चुका आहिनि, पर हक़ीक़त में उन्हनि जी इहा आदत उन्हनि जे लाइ ई इंतिहाई ख़तरनाक आहे।